नासिक कंडियारो वेझो ॾाहिरी बिरादरी जे पिंदुरनि में झेड़े में 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदा मुमताज़ मलाखा। मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ये अफ़सोसनाक वाक़ियो खंडियारो भरिसां लंडो मोरीअ वटि पेश आयो आहे, जंहिंमें ॿुधाए थो वञे त ॾाहिरी बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां जेको आहे सो माना तकरार हलंदो हुजण जे नतीजे में अॼु ही जेको आहे सो तकरार ॿीहर भड़कियो थियो आहे ऐं ॾाहिरी बिरादरी जे ॿिन्ही धुरनि तरफ़ां जेको हिक ॿिए मथां सिधी फायरिंग कई वई आहे, जंहिंजे नतीजे में जेको आहे सो 3 ॼणा जेको आहे सो मौक़े ते क़तल थी विया आहिनि। क़तल थियलनि में रसूल बख्शी ॾाहिरी आहे, अरशद ॾाहिरी आहे ऐं ॿियो हिकिड़ो वाटाड़ू जेको आहे क़तल थियो आहे शाहिद राजभर, जिन जा जेको आहे सो लाश जेको आहे हिन वक़्तु कंडियारो जी तालका अस्पताल आंदा विया आहिनि, जिते अहिड़ो इतला मिलंदे ई ॻोठाणनि ऐं ओसपास जा जेको आहे वॾे तादाद में माण्हू पहुची विया आहिनि ऐं अञा हिकु ॼणो जेको आहे शहीद ॾाहिरी जेको आहे पिणु सख़्तु ज़ख़्मी आहे, जंहिंखे हिन वक़्तु जेको आहे सीरियस हालत हुअण जे करे जेको आहे नवाबशाह रेफर कयो आहे, जंहिं त ॿई धुरियूं जेको आहे हिन वक़्तु मोर्चा बंदि आहिनि ऐं वधीक जेको आहे रदो जान जो ख़दशो आहे। जी मुमताज़, तव्हांजी महिरबानी।